अस्सलाम वालेकुम। तव्हां सब उम्मीद खैरियत सां हूंदो। पहिरीं तव्हां सभिनी खे 14 अगस्त जूं जाम जाम मुबारकूं। हमेशा ख़ुशि रहो, आबाद रहो, आज़ादी मुबारक हुजे सभिनी खे। ऐं बिलावल अॼु वठी आयो आहे सामान 14 अगस्त वारो। पहिरीं बि वरितई ऐं अॼु बि वियो आहे, मामा सां गॾु वठी आयो आहे। शर्ट भली वठी आयो आहे। शर्ट हा वाक़ई सुठी आहे, सुठो कपिड़ो आहे। तूं पाईंदे? ॿियो ॾेखार, छा वरितो अथई बिलावल? ॾोहे सुठी आहिनि सर। खोली खणी इहो सुठी है, यूं भी कम ॾिसण वॾी टीवी आप हल सुबह शाम दा आप बल सुन पीछे आप देख सो लगी पई हुई वडी एलसीडी लगी पई मना इन घर जेतरी लगी पई हुई। हाँ टंडे अध में एलसीडी हईंदा न अदा चयो तव्हांखे वठी हलंदसि ॾेखारींदसि पोइ असीं वेंदासीं शाम जो ॾिसण। तू हलंदे बिलावल शाम जो? ॿियो कोन हलंदासीं उते भॼो खणी हला। ठीक है, तो सामान ॾेखार, सामान ॾेखार। ॿियो छा वरितो अथई? चंबा खां शीशू भनी छॾी छा भोली ही ॾिस कहिड़ा भला आहिनि। मूंखे गल ते ही ठाहे जा पाकिस्तान जो नक्शो। ठीक है पाकिस्तान ये रंग अच्छा अञा हिकिड़ो अच्छो रंग ब्रुश बि सुठो यारो बोर चाढ़ण वञी थी। ठीकु आहे वञ। बाक़ी हिकिड़ी शइ ॾिखला बिलू वञ मुर्गे एॾो वरितो अथई। बिलावल तैयार थी वियो पाए कपिड़ा वपड़ा हिकिड़ो वॾो बि वरितई उहो हले केॾा गई अड़े भॼी वियो बीह था सोलो तो वीडियो भरणी आहे। बिलावल जा फोटू मूं ज़ोरी करीमांसि। बिलावल तो फोटू कढण ई नथो ॾे। ईद वारे टाइम ते मां इलाही मिनतूं कंदी आहियांसि तयारु थींदो आहे मुंहिंजो बिलावल फोटू कढण ॾे तुंहिंजा नेट ते अपलोड कयां छॾे ई नथो। अॼु पाण माशाल्लाह त ख़ुशि लॻो पियो त अॼु वरी पाण मूंखे चयईं आपी तूं मुंहिंजा फोटू कढ त मूं वरी फोटू कढीमांसि। त हाणे ॾिसो कहिड़ा सुठा फोटू निकिता आहिनि। इहे मौक़ा हूंदा आहिनि तव्हां पाण बि इंजॉय कयो, ॿारनि खे बि इंजॉय करायो, पाण ॿारनि खे वठी वञो घुमाए अचो, मासूमनि खे घुमनि कनि ख़ुशि थियनि, उहे ख़ुशि थींदा त पाण उन्हनि खां अॻु ई मतिलबु ख़ुशि आहियूं। फेसबुक ते आउं इहे जेको आहे वीडियो अपलोड करे छॾींदसि ऐं इहो नालो चएसि फ़ोटू वग़ैरह। त तव्हां बि मुंहिंजो अगरि फेसबुक पेज फॉलो नाहे कयो त महिरबानी करे उते फॉलो कयो, टिकटॉक ते फॉलो कयो, हिते सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो अगरि तव्हांखे पसंदि आयो हुजे त। असीं शाम जो बि वेंदासीं घुमणु। चवनि पिया टंडे आदम में जाम मतिलबु ठाहियो अथनि, कयो अथनि, सजायो अथनि। त इंशाल्लाह शाम जो असीं बि ईंदासीं, घुमी ईंदासीं ऐं वीडियो भरे ईंदसि हुतां जा। मां उहे मतिलबु तव्हांखे ॾेखारींदसि, वीडियो अपलोड कंदसि त उहो बि ॾिसिजो। त हाणे तव्हां बिलावल जा फ़ोटू ॾिसो त कहिड़ा सुठा फ़ोटू आया आहिनि। तव्हां अगरि ॿियो ना सही तव्हां नथा किथे निकिरी सघो त पंहिंजे ॿारनि जा सुठा फ़ोटू कढे नेट ते माण्हू अपलोड करे छॾे त ॿार बि ख़ुशि थी वेंदा, पाण बि ख़ुशि थी वेंदासीं। त नेट ते वीडियो जेको आहे फ़ोटू वोटू अहिड़ा सुठा ॿारनि जा मतिलबु ठाहे तव्हां अपलोड कजो नेट ते। हाणे मिलंदासीं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।